ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। इमरानुल्लाह मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत शाख मिठियाणी जे ताउन ऐं टाउन कमेटी मिठियाणी जे सहकार सां अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग आरिफ शाइर सैयद अली गौहर शाह जीलानी जे 7वीं अदबी कॉन्फ्रेंस संदसि 34 साला उर्स मुबारक जे मौक़े ते टाउन कमेटी मिठियाणी में पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें टाउन चेयरमैन सिकंदर अली चांडियो इल्मी अदबी दोस्तनि समाजी अॻुवाणनि सहाफ़ियुनि शहरियुनि ऐं सियासी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें सदारत इदरीस जतोई, ख़ुसूसी महिमान सिकंदर अली चांडियो, मज़हर अली मशहूरी, एज़ाज़ी महिमान में सीनियर सहाफ़ी एम ज़फ़र ट्रगर, नौशरो फिरोज़, अदीब शायर डॉक्टर बरकत मलिक, फ़कीर अमीन मशहूरी, फ़कीर ग़ुलाम हुसैन चांडियो, दादू फ़कीर उस्ताद अमीन चांडियो, अब्दुल जब्बार जोश पठान, सूफ़ी फ़नकार सैयद जाफ़र शाह, अब्दुल रज़ाक़ ख़ास के लिए ॿिया मौजूद हुआ। ॿिए पासे अॻुवाणनि ऐं फ़क़ीरनि ख़िताब कंदे चयो त सैयद अली गौहर शाह बादशाह मिठियाणी ऐं आस पास में हिकु वॾे बुज़ुर्ग हस्ती थी गुज़रियो आहे ऐं संदसि शाइरी वॾे सूफ़ी फ़नकारनि ॻाए दाद हासिल कया आहिनि। हिन बुज़ुर्ग हस्ती जो नालो झर झंग वाण बस्ती में नुमाया थियण खां पोइ हज़ारे माण्हुनि सदन जा मुरीद ऐं अक़ीदतमंद बणिजी विया आहिनि।